नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कानपुर महर मां खबर ॾींदाऊं। कानपुर महर जे शहर माकाए स्टैंड साम्हूं लॻभॻि 4000 आबादी ते मुश्तमिल शेख मोहल्लो जदीद दौर में भी बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे। इन हवाले सां शेख मोहल्ले जे रवासिन खादिम शेख, लियाकत शेख, शहमीर शेख, साजन पेरो, नदीम शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में एतिजाही मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहल्ले वासियुनि जो चवणु हुयो त हिन जदीद दौर में असांजे शेख मोहल्ले खे मुकमल नज़रअंदाज कयो वियो आहे। असांजे मोहल्ले में रस्तो न हुजण करे आज़ार में आहियूं। जॾहिं बि बरसात पवे थी त घरनि खां ॿाहिरि नथा निकिरी सघूं। मस्जिद ताईं पहुचूं था त गंदगी सबबि कपिड़ा ख़राब थी वञनि था। जॾहिं त नेकाल सिस्टम न हुजण करे गटरनि जो गंदो पाणी घरनि में बीठल आहे, जंहिंसां बीमारियुनि कहर खयो आहे। हिननि जो चवणु हुयो त बिजली न हुजण करे समूरो मोहल्लो ऊंदाहि में ॿुॾल रहे थो, पर असांजी हिन हाल ते को बि रहम खाइण वारो न आहे। ॻोठाणनि जो चवणु हुयो त असीं सहूलतुनि खां केतिरे ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर असांजी शिकायतुनि जो अज़ालो करण लाइ को बि तयारु न आहे। कानपुर महर जे शेख मोहल्ले जे रवासिन PPMNA सरदार मोहम्मद बख्श खान महर DC घोटकी असिस्टेंट कमिश्नर खां मुतालबो कयो आहे त असांजे शेख मोहल्ले खे बुनियादी सहूलतूं मुहैया करे आज़ार मां जुंद आजी कराई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।